अच्छा भी 1 मिनट सब्र करो। क्या रहा है वाइयो? हाँ ये मच्छियाँ आई। यम यम तो टिल्ला है हम, चल हल कर पिंजो कम। यमराज है हम तो के कोठण आयो हूं। चल वो तो कोई गाल कोने। ई बुधाई बुछड़ी जड़ी के कोठे आई बेरो। ई मुंहिंजी भेण चित्रगुप्ती आहे। हेड़ी बुछड़ी आहे ई त। हाँ लगी भी तो। हिनखे जेतिरो मर्जी मार लो इनखे फर्क ई कोन थो पए। ई मुंहिंजी पुछ बणी के मुंहिंजे पुठे ई अचदी रहे थी। अच्छा ठीक है छाट तू मूसा पहिरियों हल तोखे आऊं कोठण आयो आहे। हल तैयार थी जल्दी अच। कोठन तो तुम क्या आया ही है। गोडे में तुझे छाई दिक्कत है। तू लंगड़ाए की हले पियो। हाणे तोखे छा ॿुधायां मुंहिंजे गोडे जे अंदर सूर है। तू मूंखे सत्तू जो पाउडर बनाई ॾींदी। बनाए तो ॾींदे 500 रुपया वठ देस। यमराज के पैसा वठनी। तो यमराज वरी कड़ो मथा लई आयो है, पैसा तो वठ देस। ऐं मथा खां लही करे आयो आहियां। तो मुंह कोन ॾिठो। छाला कोन ॾिठो। चुकियो आहे। पिछड़ी तू चुप थी ने कोई कम ते तू करन कोन थी। एॾी जबान तो जी कैंची जी तरह हले थी। माठ थी वञ ऐं कोई जरूरी ॻाल्हि करा मूंखे सत्तू जो पाउडर वठणो आहे। चल ठयो धरती ते त ॾाढी गर्मी आहे। तू एक काम कर जल्दी वञी के तैयार थी। तू हिकड़ी थोड़ी ना आई ने हिकड़ी ते इतनी ॾाढी गर्मी आहे आज जी धरती ते। वे जल्दी थी तैयार थी तो के कोठे आयो आहियां। आया वडो मुझे कोठन। मुझे घोट का पूछे ये कोठन है। मुझे घोट करे मुझे कोठे ना सग्यो। वजन ॾिठे ते मुझे केतिरो है। आ कोठे करे वेंदो वञी पे मुझे घोट का पूछी करे अच। कोठे करे हले तो मिके वडो। चल वञी पेरी मोकल वठी चुन का एडो कलेस बासो तो ना पिंड किते कोठे वेंदो ना मिके चिठी कोठे करे विञण ॾींदो। ऐं तुंहिंजे घोट खां छा पुछां। ऐं तोखे भॻवान वटि कोठण आयो आहे। कोई तोखे घुमाइण थोड़ी न कोठण आयो आहे। मां माईअ जो त कम ई हुजे त घुमाइण कोठे ईंदो। मां घोट जी बि कोई ग़लती कोन्हे। घोट त परेशान थींदो ई। भगवान ओ पुठली गली रखाओ न तिलाओ नटे कल परसों ही आऊं था वेड़ाई आया। हेलो हाँ तो कोठी विनो था। यमराज फोन अचे पई हिकिड़ी पोड़ी माई जॾहिं ॾाढी गर्मी आहे कोठी विनो। अब पुछड़ी तू इनखे त कोठी जो मोटी खे हले ई कोन थी। मुझे तो कम पे आई है और कम करे था या मुझे कम कराओ हलो बेरो। तो काम करा तो वीने तो तू जल्दी काम कर पिंजा हल हलो। ना बासन मिलाना पौंदा हल जे जल्दी कोठे करे विनो है। यमराज का होशियारी ज्यादा होशियारी उसूरी कोई गाल करे जे जल्दी कोठे न हल कम करा पेरी बासन मिला। माईअ खे त बस मौको ई खपे तो कम कराइण जो। मैं यमराज खां त कम कराए शर्म ई कोन थी अचे मोटी खे। बासन टाइम थियो आहे। चुप खण बोरो टने करे उनके भी बासन नथी मिले। तू बारो कटु बासन मिले तो मां मथे भी कम करा थी हिते अचे भी कम कराए थी। कट बोरो ये क्या अभी तू थकी आए। महंगा से पीता। हाँ हाँ मुझे मन में ये दया आ रही है। ओ दया बहुत है मुझे मन में। मूंखे लॻियो तूं बहुत गंदी आहे। तूं त ॾाढी सुठी आई न। हाँ भी आऊं मैं अंब खानी चाहती छिले करे देखो मैंगो शेक बनाए दे। त ॾाढी तेज आहे। अंब भी पाखा थी छिलवाए। ई त थोड़ी देर बाद ही ना जे कि खीर भी वठी करे अचो। ई तो आगे घर जा थी कम छा करे। चवता या मुझे कुछ न केतर गुप्ती तो तैयारी करा थी भाई। ई तो बहुत स्वाद हो। हाँ 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 बस मान तो स्वाद थी बनाए। आई पोड़ी माई खे खणण जो टाइम थी वियो आहे। हल हलो हलो इन मोटी खे केर खणंदो। हाँ टाइम भी थी वियो आहे। आऊं हला थी हाणे कम पियो थींदो हला हाणे मां मोटी वीर तू हाणे मां टाइम ख़राब कर छॾे सॼो बासण मिठा मिलाए तू। विञे तो कौन सा सुखड़ी तो दी विञे। हेतिरो मिठा कम कराए न सुखड़ी त तोखे ॾियणी खपे। ऐं यमराज पिया थी मंगे पैसा। चल विझ हले कोन दी विञा तो न हल टाइम निकिरी वियो आहे। ॾिठे ये सिंधीअ जी माईअ जो कमाल। कम भी कराए तो कर जो और यमराज के भी बजाए छॾियो।